Bismillahirrahmanirrahim. Unit 21 be, have, do in present and past tenses. Section A में ॾिसंदो be यानी am is are इहो present में अथसि ऐं was were इन जी past जेका सा वारी सूरत आहे to be verb जी ठीकु आहे प्लस ing लॻंदी त पोइ वरी छा थी पवंदो उहो present continuous थींदो cleaning working etc इहो present continuous थींदो जीअं ॾिसो am is are plus ing फॉर्म जेका यानी प्रेजेंट पार्टिसिपल वारी उहा प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस आहे यूनिट 3, 4 एंड 25 3 ऐं 4 तक करे चुका आहियूं 25 अॻिते ईंदो 23 यूनिट आहे हाणे हिन जा जुमला ही जेके प्रेजेंट कंटिन्यूअस प्लीज़ बी क्वाइट आई एम वर्किंग महिरबानी करे चुप कयो मां कमु कयां थो पियो या कमु करे रहियो आहियां इहे टे माना थींदियूं इट इज़ंट रेनिंग एट द मोमेंट यानी हिमल एट द मोमेंट माना हिमल मींहुं नथो वसे या नथो वसे पियो या न वसी रहियो आहे इहो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस आहे इज़ लॻी इस्तेमालु वॉट आर यू डूइंग दिस इवनिंग अॼु राति जो तूं छा कंदे हाणे इहो तय थियल प्रोग्राम आहे फ्यूचर जे लाइ इन करे प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु थियल आहे 5 यूनिट में तव्हां पढ़ंदव ठीकु आहे हाणे वाज़ ऐं वर खां पोइ वरी साॻियो ई आई एन जी फॉर्म जंहिंखे प्रेज़ेंट पार्टिसिपल वारी सूरत चइबो आहे उहा लॻंदी त पोइ पास्ट कंटिन्यूअस ठहंदो यूनिट 13 में असां पढ़ी आया आहियूं पोइ हिते आई वॉज़ वर्किंग व्हेन शी अराइव्ड जॾहिं हूअ पहुती त मां कमु कयां पियो पियो कमु करे रहियो हुयुसि इट वॉज़न्ट रनिंग सो वी डिडंट नीड एन अम्ब्रेला मींहुं वसे कोन पियो न वसी रहियो इन लाइ असांखे छटीअ जी ज़रूरत न हुई वॉट वर यू डूइंग एट 3 o'clock 3 वॻे तूं छा पियो करीं या छा करीं पियो या छा करे रहियो हैं हाणे सेक्शन बी जेको आहे में छा थींदो बी वर्ब यानी टू बी वर्ब प्लस पास्ट पार्टिसिपल यानी क्लीन्ड मेड ईटन एटसेट्रा इहो आहे पैसिव वॉइस हिते पहिरें इस्तेमालु में थींदो एम इज़ आर प्लस पास्ट पार्टिसिपल त इहो पैसिव वॉइस प्रेज़ेंट सिंपल टेंस में थींदो यूनिट 21 हिन खां मथे असां करे आया आहियूं हाणे आई एम नेवर इनवाइटेड टू पार्टीज़ मूंखे पार्टियुनि जी दावत कॾहिं बि मिलंदी न आहे सवली सिंधी में चवंदा आहिनि मूंखे पार्टियुनि जी दावत मिलंदी न आहे न ॾिनी वेंदी आहे ठीकु आहे बटर इज़ मेड फ्रॉम मिल्क मखणु खीर मां ठहंदो आहे ठाहियो वेंदो आहे ठाहिबो आहे ठाहिजंदो आहे या खीर मां निकिरंदो आहे ठीकु आहे या कढियो वेंदो आहे मेड जी माना इहा आहे these offices aren't cleaned every day ही ऑफिसूं जेके आहिनि साम्हूं ॾिसो था न इहे रोज़ानो साफ़ न थींदियूं आहिनि रोज़ानो साफ़ न कयूं वेंदियूं आहिनि रोज़ानो साफ़ न कयूं वेंदियूं आहिनि या न कबियूं आहिनि हाणे वरी वाज़ वर खां पोइ पास्ट पार्टिसिपल इस्तेमालु थींदी त पोइ छा थींदो पैसिव पास्ट सिंपल टेंस में थींदी यूनिट 21 में ॾिसंदासीं हीअ जुमला हुनजा आहिनि द ऑफिस वॉज क्लीन yesterday कल्ह ऑफिस साफ़ थी या कल्ह साफ़ थी हुई या कल्ह साफ़ ऑफिस थी आहे या कई वई आहे These houses were built 100 years ago. ही घर 100 साल अॻ में ठहिया या ठहिया हुया या ठाहिया विया आहिनि How was the window broken? दरी कीअं भॻी या कीअं भॻी आहे ऐं Where were you born? तूं किथे ॼाओ आहे या किथे ॼाओ हुएं वग़ैरह वग़ैरह इन जो असां पोइ हिते मानाऊं सभु करे आया आहियूं सेक्शन सी हैव हैज़ खां पोइ पास्ट पार्टिसिपल वारी सूरत इस्तेमालु थींदी जीअं ॾिसो क्लीन्ड लॉस्ट ईटन बीन एटसेट्रा माना प्रेज़ेंट परफेक्ट आई हैव क्लीन माई रूम मां पंहिंजो कमरो साफ़ु करे छॾियो आहे मां पंहिंजो कमरो साफ़ु कयो आहे मां पंहिंजो कमरो साफ़ु करे वियो आहियां या करे चुको आहियां टॉम हैज़ लॉस्ट हिज पासपोर्ट टॉम खां पंहिंजो पासपोर्ट गुम थी वियो आहे केट हैज़न्ट बिन टू कैनेडा केट कैनेडा न वई आहे या ओॾां न थी आई आहे उनजो कैनेडा जो चकर न लॻायो अथई Where have Paul and Emma gone? यानी पॉल ऐं एमा काॾे विया आहिनि ठीकु आहे हाणे सेक्शन डी ॾिसंदासीं डू डज़ डिड प्लस इन्फिनेटिव हाणे जेकॾहिं डू डज़ खां पोइ वरी इन्फिनेटिव यानी बेयर इन्फिनेटिव यानी इन्फिनेटिव विदाउट टू खां बग़ैर वारो हिते जीअं फर्स्ट फॉर्म जंहिंखे चवंदा हो तव्हां उहा इस्तेमालु थींदी जीअं ॾिसो क्लीन आहे असुल में टू क्लीन आहे उहो टो हटाए करे क्लीन लॻाई वई आहे लाइक असुल में टू लाइक आहे टो हटियल अथसि ईट आहे असुल में टू ईट आहे उहा टो हटियल अथसि ऐं गो आहे असुल में टू गो आहे टू हटियल अथसि इनखे बेयर इन्फिनेटिव बि चइबो आहे या इन्फिनेटिव विदाउट टू बि चइबो आहे जेका इन्फिनेटिव वारी सूरत आई आहे एटसेट्रा वग़ैरह वग़ैरह हाणे इन जा जेके इस्तेमालु ॿुधाए थो यानी डू डज़ खां पोइ प्लस बेयर इन्फिनेटिव यानी इन्फिनेटिव इस्तेमालु थींदी जेके फर्स्ट फॉर्म चवंदा हो त उहो थी पवंदो प्रेज़ेंट सिंपल नेगेटिव एंड क्वेश्चन्स वग़ैरह ठाहींदो तव्हां उन में जीअं ॾिसो आई लाइक कॉफ़ी बट आई डोंट लाइक टी मूंखे कॉफ़ी त वणे थी पर चांहि नथी वणे मूंखे कॉफ़ी त वणंदी आहे पर चांहि न वणंदी आहे अहिड़ियूं माना असां हिन ॻाल्हि करे सघूं था क्रिस डज़ंट गो आउट वेरी ऑफ्टन क्रिस अक्सर करे ॿाहिरि वेंदो ई न आहे या अक्सर करे ॿाहिरि वञे ई नथो ठीकु आहे अहिड़े क़िस्म जो माना असां करे सघूं था वॉट डू यू यूजुअली डू एट द वीकेंड्स एस लॻल अथसि माना हर छंछरु ऐं आचर ते
माना अक्सर करे तव्हां हर छंछरु आचर ते छा कंदा छो जो मोकल अंग्रेज़नि वटि वीकेंड्स जेके थींदा आहिनि माना छंछरु आचर थींदो आहे उते 2 ॾींहं डायरेक्ट मोकल हूंदी आहे इन करे हे अंग्रेज़नि जो किताबु आहे माना असांखे उन जे मुताबिक़ करणी पवंदी तव्हां अक्सर करे छंछरु आचर ते छा कंदा आहियो ऐं डज़ सैम लिव अलोन छा सैम अकेलो रहंदो आहे अकेलो थो रहे ठीकु आहे अहिड़ी तरह सां हिन जो माना असां कढी सघूं था यूनिट्स जेके आहिनि से हिन जे लाइ 6 ऐं 7 तव्हां वञी ॾिसंदो हाणे वरी पास्ट टेंस में डिड इस्तेमालु थींदी प्लस इन्फिनेटिव यानी जेका तव्हां फर्स्ट फॉर्म वर्ब चवंदा आहियो जेका टु खां सवाइ इन्फिनेटिव आहे हीअ सूरत इस्तेमालु थींदी डिड खां पोइ त थी पवंदो पास्ट सिंपल नेगेटिव एंड क्वेश्चन्स नाकारी जुमिला ऐं सवाली वग़ैरह ठाहींदो यूनिट 12 में पढ़ी आया आहियो पोइ हिते आई डिडंट वॉच टीवी यस्टरडे कल्ह मां टीवी न ॾिठी ठीकु आहे या कल्ह मां टीवी न ॾिठी हुई या कल्ह मां टीवी ॾिठी न आहे तव्हां इहे माना कढी सघो इट डिडंट रैन लास्ट वीक गुज़िरियल हफ़्ते बरसाति न पई या न पई हुई गुज़िरियल हफ़्ते बरसाति न पई आहे वॉट टाइम डिड पॉल एंड एमा गो आउट पॉल ऐं एमा केॾी महिल विया आहिनि केॾी महिल निकिरी विया आहिनि केॾी महिल विया हुआ केॾी महिल निकिरी विया अहिड़ी तरह सां हिन जो पास्ट सिंपल टेंस जे अंदरि माना कंदासीं वॉट टाइम जॾहिं इस्तेमालु थींदो त बिफोर नाउ जी ॻाल्हि कंदासीं माना हाणे खां अॻु कहिड़े टाइम ते महिरबानी तव्हांजी जेकॾहिं तव्हांखे वीडियोस पसंदि अचनि था त लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू